अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां मोहम्मद यासीन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मोहम्मद यासीन यूट्यूब चैनल। त दोस्तों अॼोकी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त इरशाद जागीरानी जी कहानी। त दोस्तों लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। त दोस्तों वीडियो स्टार्ट पिया कयूं ऐं तव्हांजो टाइम न पिया वेस्ट कयूं। दोस्तों वीडियो स्टार्ट। दोस्तों जीअं त इरशाद जागीरानी कराची शहर सां ताल्लुक़ रखे थो ऐं हू हुन जी रहाइश भी कराची शहर में आहे। दोस्तों जीअं त इरशाद जागीरानी पढ़ियल लिखियल ख़ानदान सां ताल्लुक़ रखे थो ऐं हुन जी डिग्री भी थियल आहे। दोस्तों इरशाद जागीरानी पंहिंजी डिग्री यूनिवर्सिटी शाह अब्दुल लतीफ़ मां हासिल कई। दोस्तों जीअं त इरशाद जागीरानी हींअर वॾी पोस्ट ते पहुची चुको आहे। तव्हांखे त ख़बर आहे हू हींअर सिंगिंग करे पियो। पहिरियां हुन जेका हुई उहा शाइरी कई ऐं शाइरी मां हू सिंगिंग करे पियो। दोस्तों जीअं त इरशाद जागीरानी हाणे सिंगर थी चुको आहे, जंहिंजा 3 एल्बम अची चुका आहिनि। हुन जेको 3 एल्बम कयो हुयो उन ॾिनो हुयो उहो एल्बम एसआर प्रोडक्शन खे। दोस्तों जीअं त हुन जा हींअर सुठा तमामु बहितरीनु एल्बम अची चुका आहिनि, जंहिंमें सुठा इरशाद जागीरानी गाना भी पिणु ॻाया आहिनि। दोस्तों जीअं त इरशाद जागीरानी सां हींअर समूरी सिंध मोहबत करे पई ऐं हू तमामु बहितरीनु हींअर सिंगर भी थी चुको आहे। दोस्तों जीअं त हींअर इरशाद जागीरानी मुमताज़ मौलाई जे ख़िलाफ़ भी गाना ॻाए पियो, यानी मुमताज़ मौलाई जी खां वधीक हुन सां माण्हू प्यार कनि था। त दोस्तों हीअ हुई अॼु जी वीडियो। उम्मीद थो कयां त अॼु जी वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। अगर वीडियो पसंदि आई त वीडियो खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। त दोस्तों एसी ताईं ॾींदा मोहम्मद यासीन खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।